असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं ॻोठ खानापुर जूनेजा में, जिते वाक़ियो पेश आयो आहे जंहिंमें पुलिस एहलकार नसरुल्ला जूनेजो ऐं मुस्मात मूमा जूनेजो क़त्ल थी विया आहिनि। अचो त उनजे वारसनि खां मालूम कयूं त इहो वाक़ियो कीअं पेश आयो आहे ऐं हिननि में केरु केरु वाक़े में मुलविस आहे। सुता पिया त ईअं ॿार लुड़ थिया था पाण में साला भेणिया हुआ, पाण मिटियूं माइटियूं कयूं अलाए छा थियण बणंदो हुई। मम भाणे जा थियनि साला भेणिया थियनि, हुनजा बि छोकिरा नंढा हुनजा बि पोइ पाण में लुड़ ते असां निकितासीं। पहिरियों मां निकितुमि, पोइ मुंहिंजो ॾोहिटो नसरुल्ला इहो मुंहिंजो पोयों आयो। पोइ लठियूं कुआड़ियूं हुन फेर होॾो बि पिया हलिया। पोइ ईअं वरी मां छोकिरो बसि किरियल ॾिठो बसि ईअं हिनखे लॻी गोली। होॾो ॿियो अमरा बि ज़ख़्मी उहो बि किरियल हो, ॿियो होॾो माई बि ज़ख़्मी करे विधऊं। उहा बि होॾो उन्हनि जे पासे जी हुई, हेॾो हिननि जे पासे जी बसि विच थिराए ख़लक़ इलाही तमामु माण्हू इलाही विया छॾाइण में। पोइ हिन बसि गोली खणी हलाइनि। राणू उर्फ ज़ाहिद ऐं रफ़ीक मीर गुलफाम इहे 5-7 माण्हू बसि हिनखे ॾिसी हथ ॼाणी बुझी गोलियूं हलायूं। हिन सां रण ते पवंदो न विच में जो हथ अची ॿिन्ही धुरनि खे बारो मिलियो। बसि जलनि था बाबा ईअं न कयो, माण्हू बीठा आहिनि त बि सिधियूं गोलियूं हलायूं। छा संगावती तकरार जेको मामलो में थोरो संगावती तकरार हिन सां थोरो रण ते पवंदी हुई त तव्हां बसि हिन मसइलो कुझु बि न हो। ही घर में मौजूदु हो, घिटीअ में मौजूदु हो, लुड़ ते निकिरिया ॿार। संगाबदी जो मसइलो हुयो पाण में, जेको आहे संगा में रफ़ीक ऐं जेको आहे सिकंदर जूनेजो ऐं मुजाहिद जूनेजो, हिन जो पाण संगाबदी जो मसइलो हुयो। पोइ उन ते जेको आहे माना पाण में जेको आहे मुंहमारी थी हिननि जी, उन में माना हिननि जेको आहे गोलियूं राणे नाले ते उन गोलियूं हलायूं। ऐं उन सां गॾु उन सां मीर हो, हुनखे बि जेको आहे टीटी पिस्टल हुयो, प्लस हुनखे जेको आहे रिपीटर हो राणे खे, जे माना गोलियूं न जंहिंजे करे हिनखे जेको आहे शहीद थी वियो आहे। छॾाइण में लॻी वई, हिन जो विच में को बि मुलस मसइलो न हुयो, हे सिर्फ़ु छॾाइण में जेको आहे हिनखे गोली लॻी वई। निमाज़ पढ़ी जेको आहे पंहिंजे घर वेठो, उन महिल वाक़ियो थियो हिन घिटीअ में। पोइ हीउ निकिरियो त माना हिनखे गंजी पातल ऐं सलवार पातल हुई। हीउ छॾाइण जी कोशिशि माना निकितो जेको आहे, छॾाइण जी कोशिशि में माना हिनखे जेको आहे फायर थी वियो। तव्हांजे बाबे खे क़त्ल कयो वियो, केरु माण्हू? रफ़ीक राणो ऐं मुजाहिद ऐं शमन ऐं ॿिया बि हुया 2-3। खानापुर जूनेजा में पेश आयल वाक़े में क़त्ल थी वियल पुलिस एहलकार नसरुल्ला जूनेजो ऐं मूमा जूनेजो जे वारसनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो इहो ई चवणु आहे त पुलिस एहलकार ऐं मुस्मात मूमा जेको आहे जूनेजा बिरादरीअ जे धुरनि में जेको पुराणो संगावती तकरार तां जहिड़ो थियो, उन्हनि खे छॾाइण जे लाइ हुते विया त हुननि गोलियूं हणी हुनखे क़त्ल करे छॾियो आहे। हिन करे फौरी तौर ते जवाबदार गिरफ़्तार कया विया आहिनि, न त एहतिजाज जो हक़ रखूं था। कैमरामैन सैफुल्ला फलपोटो सां गॾु इरफान फलपोटो, टाइम न्यूज़ ख़ैरपुर।